सानिया मिर्ज़ा पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ ॾुखियाऊं ॾिठियूं आहिनि, पर तंहिं हूंदे हुन कॾहिं हिमत न हारी ऐं पंहिंजे ख्वाबनि खे पूरो करण लाइ महिनत कई आहे। सानिया मिर्ज़ा जा पैगाम बि माना वारा हूंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते हू औरतुनि खे पैगाम ॾींदी आहे। हिन भेरे सानिया मिर्ज़ा पाण खे राणी करार ॾींदे चयो आहे त राणे आॾो सिर न झुकायो, न त अव्हां जे सिर जो ताज लही वेंदो। सानिया मिर्ज़ा जो इहो पैगाम औरतुनि लाइ हिकु नसीहत आहे। इन जो मतिलबु इहो आहे त औरतुनि खे पंहिंजी क़ाबिलियत ऐं ख़ूबसूरतीअ जो क़दुरु करणु घुर्जे ऐं ॿियनि जी तनक़ीद ते सिर झुकाइण जी ज़रूरत नाहे। हुन रुॻो पाण खे न पर सभिनी औरतुनि खे शहज़ादी चयो आहे। संदसि मतिलबु आहे त औरतुनि खे पंहिंजो पाण खे क़ीमती सम्झणु घुर्जे, पाण खे कमज़ोर न सम्झणु घुर्जे ऐं ईअं सम्झजे त संदन मथे ते जेको ताज पहिरियल आहे उहो संदन शान ऐं इज़त आहे। हुन औरतुनि खे चयो आहे त सिर न झुकायो, जंहिंमां मुराद इहा आहे त पंहिंजी ख़ुदि एतमादी खे ख़तमु न करणु घुर्जे। ॿियनि जी ॻाल्हियुनि सां पंहिंजो दिलि ॾुखाइण या पंहिंजूं ख़ुशियूं छॾे ॾियण समझदारीअ जी ॻाल्हि न आहे। ॿियनि जी नज़रुनि में पंहिंजो क़दुरु घटि न करणु घुर्जे। हुन चयो त ईअं करण सां संदन ताज लही वेंदो ऐं इहो दुरुस्त आहे ऐं इबरतनाक हूंदो आहे। औरतूं पंहिंजी ज़िंदगीअ जा खोड़ मौक़िया ऐं फ़ाइदा विञाए वेहंदियूं आहिनि। इन्हनि खे पंहिंजे आवाज़ ऐं हक़नि ते ख़ामोश न रहणु घुर्जे ऐं पंहिंजी ज़ात ऐं ख्वाबनि खे तबाह न करणु घुर्जे। सानिया मिर्ज़ा जहिड़ा किरदार औरतुनि लाइ मिसाल आहिनि। हू भारत जी अॻूणी टेनिस स्टार आहे जंहिं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो। हू दुनिया जी बहितरीन टेनिस रांदीगरनि मां हिकु आहे। हू हिकु मिसाली शख़्सियत आहे जंहिं बहादुरीअ सां हालतुनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं पंहिंजे फ़ैसिलनि जो दिफ़ा बि कंदी आहे। हूअ मिसाली धीअ, भेण, माउ ऐं ज़ाल रही आहे ऐं तलाक थियण बाद बि पंहिंजूं ज़िमेवारियूं निभाए रही आहे।